लेफ्टिनेंट जनरल आसिम मुनीर पाक फौज जो नओं सिपह सालार हूंदो। लेफ्टिनेंट जनरल साहिर शमशाद चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी थींदो। काबीना जी मंजूरी खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ समरी सदर ॾांहुं मोकिले छॾी। वफ़ाक़ी काबीना जनरल आसिम मुनीर खे रिटेन करण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। पाक फौज जो नओं मुक़रर थियल आर्मी चीफ लेफ्टिनेंट जनरल आसिम मुनीर 4 स्टार जनरल्स में सीनियरिटी लिस्ट में पहिरें नंबर ते आहे। लेफ्टिनेंट जनरल आसिम मुनीर फ्रंटियर फोर्स रेजिमेंट में कमीशन हासिल कयो हो। आसिम मुनीर कोर कमांडर जे उहिदे ते ISI ऐं MI जो बि सरबराह रही चुको आहे। ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जे नए मुक़रर थियल चेयरमैन जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा फौजी कैरियर जी शुरूआत सिंध रेजिमेंट खां कई। जनरल साहिर शमशाद 3 कोर इस्लामाबाद जो कमांडर आहे। सदर आरिफ अलवी नए आर्मी चीफ जी समरी मिलण बाद इस्लामाबाद का लाहौर पहुची वियो। सदर आरिफ अलवी PTI चेयरमैन इमरान खान सां मुलाक़ात कंदो। ज़हर जो चवणु आहे त सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म पारां आर्मी चीफ लाइ मोकिलियल नाले ते इमरान खान सां समरी जी मंज़ूरी ॾींदो। कानून और आइन के मुताबिक सारे मामला जो है तय पाए हैं और हमें ये पूरी उम्मीद है कि सदर मुमलिकत भी जो है कोई ऐसा तनाज़ा नहीं खड़ा करेंगे जिससे ये अपॉइंटमेंट्स जो हैं कानून और आइन के मुताबिक हुई हुई हैं, इसको सियासी नुक्ता नज़र से या सियासी जो है नज़र से इसको नहीं देखेंगे। उम्मीद है कि सदर साहब जो है इस चीज़ को मुतनाज़ा नहीं बनाएंगे और प्राइम मिनिस्टर की जो एडवाइस है कानून और आइन के मुताबिक अल्लाह के फजल से उसको इंडोर्स करेंगे ताकि ये हिजानी कैफियत जो है आज शाम तक जो है खत्म हो जाए। समूरा मामला आइन ऐं कानून मूजिब तय थिया आहिनि। उम्मीद आहे त सदर समरी खे सियासी नज़र सां न ॾिसंदो। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त समरी सदर ॾांहुं मोकिली वई आहे। हाणे इमरान खान जो बि इम्तिहान आहे त मुल्क जे दिफ़ा जी ज़ामिन इदारे खे तकरारी बणाए थो या मज़बूत बणाए थो। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त समरी ॻुझी न पर ओपन आहे। आर्मी चीफ जी मुक़ररी वारो फ़ैसिलो वज़ीर आज़म जो आहे, तब्दील न थींदो। वज़ीर आज़म फ़ैसिलो काबीना खे एतमाद में वठण बाद कयो। PTI आर्मी चीफ जी मुक़ररी वारे अमल में रंडक न विझंदी। असां जेको कुझु कंदासीं आइन ऐं कानून मूजिब कंदासीं। PTI जे अॻवान शिबली फराज चयो आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी बाबति इमरान खान चई चुको आहे त असां जेको कुझु कंदासीं आइन ऐं कानून मूजिब कंदासीं। DG ISI लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात। ISI सरबराह वज़ीर आज़म खे अमन अमान जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी। रिटायर्ड थींदड़ चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल नदीम रज़ा जी सदर आरिफ अलवी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां अलविदाई मुलाक़ात। सदर ऐं वज़ीर आज़म मुल्की दिफ़ा लाइ जनरल नदीम रज़ा जे ख़िदमतुनि जी वाखाण कई ऐं संदसि लाइ नए ख़्वाहिशनि जो इज़हार कयो। पाक फौज आज़ाद कश्मीर में नाम निहाद दहशतगर्दनि जे लॉन्च पैड वारी दावा खे कूड़ो करार ॾींदे रद्द करे छॾियो। ISPR चयो आहे त आज़ाद कश्मीर में दहशतगर्दनि जे लॉन्च पैड बाबति भारतीय फौज जी आला क़यादत जो बयान मनगढ़ंत ऐं कूड़ ते ॿधल आहे। अहिड़ो बयान भारतीय फौज जी नाकारा प्रोपेगंडा खे ज़ाहिर करे थो। पाक फौज अमन जी ख़्वाहिशमंद आहे पर कंहिं बि क़िस्म जी अगराई खे मुंहुं तोड़ जवाब ॾियण जी सघ रखे थी। भारतीय फौज गैर ज़रूरी ऐं जारियाणे बयानबाज़ी खां पासो करे। FIA मोटरवे लैंड स्कैंडल में मुलविस मटियारी ऐं नौशर फिरोज जे अॻुणनि DC समेत ॿियनि अमलदारनि जा नाला प्रावंचल नेशनल आइडेंटिफिकेशन लिस्ट में शामिल करण लाइ हुकूमत खे ख़त लिखी छॾियो। मटियारी जे अॻूणे DC मोहम्मद अदनान रशीद, असिस्टेंट कमिश्नर मंसूर अब्बासी ऐं सिंध बैंक जे मीर मोहम्मद सुहाग जो नालो
PNIL में दाख़िल करण लाइ ख़त लिखी छॾियो। नौशरो फिरोज जे मफ़रूर ॼाणायल अॻूणे DC तशबीन आलम जो नालो बि PNIL में शामिल करण जी सिफारिश। मटियारी जे हटायल DC अदनान रशीद ते 2 अरब 37 करोड़ रुपयनि ऐं नौशरो फिरोज जे मफ़रूर DC तशबीन आलम ते 3 अरब 61 करोड़ रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान जी नाअहली लाइ दाख़िल दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। चीफ जस्टिस आमिर फारूक दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो त जेकॾहिं कंहिं ग़लति हल्फ़ी बयान जमा करायो आहे त उन जा पंहिंजा असर आहिनि। हल्फ़ी बयान ग़लति साबित थियण जी सूरत में माण्हू सादिक ऐं अमीन नाहे रहंदो। सुप्रीम कोर्ट में इमरान खान खिलाफ तौहीन अदालत केस जी ॿुधणी। घरू वज़ारत PTI अॻुवाणनि जा ट्वीट्स, वीडियो पैगाम ऐं फोन जो रिकॉर्ड अदालत में जमा करे छॾियो। जवाब में ॼाणायो वियो आहे त इमरान खान पंहिंजी लिखत वारे जवाब में ग़लति बयानी कई आहे। इमरान खान जो लॉन्ग मार्च शुरू करण खां अॻु ई डी चौक वञण जो मंसूबो हो। इमरान खान PTI कारकुननि खे डी चौक पहुचण लाइ भड़कायो, जंहिं सबबि नुक़सान थियो। तौहीन अदालत जी कार्रवाई कई वञे। सुप्रीम कोर्ट पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे गिरफ़्तारी खां अॻु आगाह करण वारी लाहौर हाई कोर्ट जे हुकुम खे कालादम करार ॾेई छॾियो। नैब जी दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट ॼाणायो त गिरफ़्तारी खां अॻु जवाबदार खे आगाह करण जो कानून में का बि गुंजाइश न आहे। घोटकी जे कचे में पुलिस पारां 2 धाड़ेलनि खे मुक़ाबले में मारण जी दावा। पुलिस चयो आहे त मार्जीवेल धाड़ेल जी सुञाणप हाकूशर ऐं आगूशर तौरु कई वई। मार्जीवेल धाड़ेल पुलिस हलकारनि खां हथियार फुर ऐं शहीद करण में मुलस हुआ। वधीक जांच कई पई वञे। दादू, नवंदरो ऐं जुडो में औरत समेत 2 ॼणा क़तल। दादू जे अज़ीज़ाबाद कॉलोनी में घर अंदर फायरिंग, औरत बबली अबड़ो मारिजी वई। नवंदरो में बकराणी बिरादरी जी 2 धुरनि में जहिड़ो फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। जुडो वेझो बि पीड़सन गुलाम अब्बास कहरी जो लाश हथ वारसन पारां क़त्ल जो शक ज़ाहिर। लाड़काणे में सिंध ऐं बलूचिस्तान जे आबादगारनि जो कमिश्नर आफिस आॾो धरणो। सिंध बलूचिस्तान ढंग ते ज़मीनुनि में बीठल बोर्ड जो पाणी निकाल करण जो मुतालबो। सिंध ऐं बलूचिस्तान जे आबादगार तंज़ीमुनि जे सवे आबादगारनि कमिश्नर आफिस ताईं बि रैली कढी धरणो हयो ऐं नारेबाज़ी बि कई। कारूंजर जी कटाई ऐं वणनि जी वाढी ख़िलाफ़ हारी कमेटी जे सॾ ते मिठीअ में एहतिजाजी रैली ऐं धरणो। कारूंजर जे कटाई फौरी तौर बंदि करण जो मुतालबो। लाड़काणो शहर में ईसाई पाड़े भरिसां पुराणी दुश्मनी तां नौजवान क़तल, वाटड़ू ज़ख़्मी। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे टैंक चौकवासी सैलून हलाईंदड़ नौजवान अल्ताफ गाद खे क़तल करे छॾियो। फायरिंग में वाटड़ू फारूक कुरैशी सख़्त ज़ख़्मी थी पियो। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। सिंध जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में पकड़ियल बीमारियुनि ते ज़ाब्तो न आयो। वधीक 3 ॿाड़ा फौत। तंगवाणी जे ॻोठ गहणो खोसो ऐं ॻोठ अलहयार निंदवाणी में 2 मासूम ॿाड़ा मलेरिया वगे फौत। थाणो बुलाखान जे ॻोठ इब्राहिम गबोल में नींगरी, निमो गबोल डेंगी वगे हयाती विञाए वेठी। पकाचांग वेझो ट्रांसफार्मर जी चोरी दौरान ॻोठाणनि 2 ॾोहारियुनि खे सोगो करे वरितो। कुट के बाद पुलिस हवाले। ॻोठ खंडो खान शहर में पकड़ियल जवाबदारनि जी सुञाणप मंज़ूर रेवाण ऐं आदिल माशी तौर कई वई। गंबट में पुलिस जी कार्रवाई। 4 फोरू गिरफ़्तार करण जी दावा। 7 मोटरसाइकिल्स ऐं 20 मोटरसाइकिल्स जो सामान हथ। बख्शापुर में मच्छी जे फार्म ते सुतल चौकीदार मुबैना तौर अगवा। वार्स ऐं पुलिस चौकीदार गुलाम रसूल मीरानी जी बाज़ियाबी लाइ कचे तरफ़ वियल। सऊदी अरब जे शहर जिदा में तेज़ बरसात, रोड दरिया बणिजी विया। गाॾियूं बरसाती पाणी में बुॾी वयूं। शहरी सख़्त परेशान।
हो जाना हम मस्जिद पढ़ना नमाज़े दोनों हो जाम सना में हो जाना हम मस्जिद पढ़ना नमाज़े दोनों हो जाम सना में ही असांजे लाइ हिकिड़ो ईद मिसल ॾींहुं आहे। असांजी नई चई हुई की असांखे इहो ॿुधाइणो आहे त जेको आहे सिंधी टोपी ऐं अजरक असांजी जेका सकाफ़त आहे उनजी जेको आहे एकता जो ॾियारो मल्हायूं पिया ऐं असीं थोरा आहियूं कावश ऐं कैटीन वारनि जा जिन हे मेड़ा कम मचाया। असांखे ख़ुशी आहे त हर साल इहो ॾाढो मल्हायो वेंदो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो हे एकता जा ॾींहं घणो करे शहरनि में मल्हाया वेंदा आहिनि पर ही ॿाहिराड़ीअ में जेकी शुरूआति थी आहे ऐं सिंध में 4 डिसंबर ते रिथियल एकता ईद जूं तयारियूं तेज़ थी वयूं। KTN ऐं कावस जे सॾ ते कराची खां कश्मोर ऐं किंजर खां कारूंजर ताईं एकता ईद जा प्रोग्राम्स, कश्मोर, दड़ो ऐं ॿियनि शहरनि में एकता जूं तक़रीबूं, क़ौमी गीत पेश कया विया। तक़रीबुनि में वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत।